मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। कम अज़ कम 3 महीननि खां वठी करे तव्हां सां मुंहिंजो राब्तो सिधी तरह या अणसिधी तरह कोन थियो हुयो, छो त डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जामशोरे जी इलेक्शन हुई ऐं उन में मां सदारती उम्मीदवार हुयुसि ऐं उन सदारती उम्मीदवार जे हुअण जे नाते सां मूंखे पंहिंजूं इलेक्शनी सरगर्मियूं जारी रखणियूं हुयूं ऐं उन सबब जे करे मुंहिंजो तव्हां सां मुखातिब थियण जो मौक़ो मूंखे न मिलियो ऐं तव्हां सां कम्यूनिकेशन मुंहिंजी न रही। मूंखे यकीन आहे त तव्हांजा जज़्बा अॼु बि ओतिरा सगारा हूंदा, तव्हां जूं उमंगूं ओतिरियूं अॼु बि ताक़तवर हूंदियूं ऐं तव्हांजे ख्वाबनि जी दुनिया ओतिरी हसीन हूंदी जेतिरी कल्ह हुई, छो त जेकी ख्वाब वॾा ॾिसंदा आहिनि उहे वॾियूं मंज़िलूं माणींदा आहिनि, जंहिंजा नंढड़ा ख्वाब हूंदा आहिनि उहे कुझु हासिलु न करे सघंदा आहिनि। त साथियो, पंहिंजो ई समाज, मुआशरती मामलात ऐं हितां जो इक़्तिसादी निज़ाम ऐं हितां जी जेको सिस्टम आहे उन माण्हुनि सां जेको बर्ताव कयो आहे उन जे करे तव्हां ई असां माण्हू जेके हर महीने में सोचींदा आहियूं त पहिरीं तारीख़ अचे पर इहा ख़बर न हूंदी आहे त पहिरीं तारीख़ अचण जे करे असांजे ज़िंदगी जो हिकिड़ो महीनो गुज़री वेंदो आहे। असां सोचींदा आहियूं त ईद अचे, सालगिरह अचे, पर इहा ख़बर न हूंदी आहे त सालगिरह मल्हाइण वक़्तु जेको असां ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं इहो त असांखे ग़म जो इज़हार करणु घुरिजे त असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो साल गुज़री वियो ऐं असां कुझु न करे सघियासीं। इहो पाण खां पुछणु घुरिजे। राति जो हर वक़्तु असां सुम्हूं त असांखां पुछण जो हिकु तसवुरु जेको आहे उहो ज़हन जे मथां हावी हुजे ऐं पुछाणूं कयूं असां हर रोज़ु पाण खां त अॼु असां कहिड़ो कमु करे सघियासीं। अॼु असांखां सिंध जो मुज़ाहमती शाइर डॉक्टर आकाश अंसारी विछड़ी वियो। कल्ह असांखां सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी ज़ुल्फ़कार सियाल विछड़ी वियो। जनवरी महीने में मुंहिंजो मदरसे में गॾु पढ़ंदड़ साथी क़ुरान जो हाफ़िज़ मोहम्मदीन बिरोही रोड एक्सीडेंट में गुज़ारे वियो। मौली सिकंदर बुरड़ो बीमारी में गुज़ारे वियो ऐं मुंहिंजो प्यारो मासात अली अनवर 20 जनवरी ते जंहिं रिटायर कयो हुयो उहो 31 जनवरी ते हार्ट अटैक में असांखां विछड़ी वियो। यकीन करियो त हीअ 3 महीना जेके तव्हां सां मुखातिब न थियो आहियां उन में महबूब मुंहिंजा जानी जिगर, मुंहिंजे जिगर जा टुकड़ा ऐं मुंहिंजे सिंध जा मुज़ाहमती किरदार डॉक्टर आकाश अंसारी जहिड़ा माण्हू ऐं सदाबहार खिल मुख मासात अली अनवर जहिड़ा माण्हू ऐं मुंहिंजा महबूब साथी जेके मूंसां गॾु खिलिया, जेके गॾु मूंसां रुना, जेकी मूंसां गॾु खाईंदा हुया, जेकी गॾु मूंसां सफ़र कंदा हुया, उहे मूंखां जनवरी जहिड़े महीने खसे वरिता ऐं अॼु असांखां फरवरी में डॉक्टर आकाश अंसारी विछड़ी वियो ऐं असांखां ज़ुल्फ़कार सियाल बि विछड़ी वियो। महबूब साथियो, अचो त ज़िंदगी में अहिड़ो कमु करियूं। केतिरा मौत थियनि था, मरणो हर कंहिंखे आहे, मरणो हर कंहिं माण्हू खे, पर ईअं न मरबो हो साथी का आग लॻाए वेंदासीं, को ॿारनि ॿारे वेंदासीं। मौत त सभिनी खे अचे थो, हितां जे चीफ सेक्रेटरी खे बि ईंदो, त हितां जो IG, हितां जो वज़ीर आज़म ऐं गवर्नर ऐं सेनेट जे चेयरमैन खे बि ईंदो, पर सिंध जो भली वॾो माण्हू अॼु मरी वञे हा उन माण्हू जे मौत ते सिंध एतिरी ग़मज़दा न थिए हा जेतिरी अॼु डॉक्टर आकाश अंसारी जे मौत ते सोगवार आहे। इहो आहे किरदारु। जेकर तव्हां ई असां किरदारु अदा करे मरूं था त पोइ हिन दुनिया में बि सराहूं ऐं असांजे लाइ आख़िरत बि जेका आहे सुहिणी आहे। जेकर असां सुठो कमु करे नथा हलूं त पोइ हिन दुनिया में बि कुझु हासिलु न कयोसीं, आख़िरत में बि हासिलु न कयोसीं। अचो त इहो वाइदो करियूं त अॼु खां सुभाणे टुमारो विल नेवर कम, सुभाणे न ईंदो। अॼु ई असां चङाई जो आगाज़ कयूं, अॼु ई असां बहितरी जो आगाज़ करियूं त इंशा अल्लाह ताला
पाण फतह माणे सघूं था। महिरबानी साथियो।